दोस्तों हिक दफ़े जी ॻाल्हि आहे त हिकु चोर चोरीअ जी नियत सां मस्जिद में दाख़िल थियो। हुन मस्जिद जी अलमारीअ मां चंदे जो दॿो कढियो ऐं उन मां पैसा कढण जी कोशिश करण लॻो, पर घणी कोशिश जे बावजूद को बि नोट ॿाहिरि न निकितो। अञा हू पैसा कढण जी कोशिश में ई हो त खेसि कंहिं माण्हूअ जे अचण जी आहट ॿुधण में आई। हू जल्दीअ सां अलमारीअ जी साइड वठी बीठो ऐं जॾहिं उहो शख़्स साम्हूं खां गुज़रियो त ही चोर मस्जिद मां ॿाहिरि निकिरी वियो। शक खां बचण जे लाइ हुन शख़्स खे सलाम कयो, ॿाहिरि वञी वुज़ू कयो ऐं वापसि मस्जिद में अची उन नमाज़ीअ सां गॾु नमाज़ पढ़ण लॻो। जॾहिं उहो नमाज़ी हलियो वियो त चोर खे पक थी वई त हाणे मस्जिद में को बि नाहे। हुन वरी चंदे जो दॿो खयो ऐं पैसा कढण लॻो। हू वॾे मज़े सां पैसा कढी रहियो हो त ओचितो खेसि ॿीहर कंहिंजे अचण जो आवाज़ आयो। हुन वरी वञी अलमारीअ जो पासो वरितो ऐं बीही रहियो त ॾिसे त को वाक़ई अची त कोन रहियो आहे या संदसि वहम आहे। जॾहिं हुन हिक माण्हूअ खे ईंदो ॾिठो त हिन तुर्त ई नमाज़ जी नियत ॿधी वरिती। उहो शख़्स जॾहिं मस्जिद में आयो त हुन चोर खे वॾे गौर सां ॾिसण लॻो। चोर खे यकीन थी वियो त शायदि हिन मूंखे पैसा कढंदे ॾिसी वरितो आहे, इन करे ही मूंखे ईअं तके थो ऐं हितां वञे बि कोन थो। हुन शख़्स चोर जे चौधारी चकर लॻाइण शुरू कया त जीअं ही नमाज़ ख़तम करे त मां साणसि ॻाल्हायां। जॾहिं चोर ॾिठो त हू शख़्स अञा उते ई मौजूदु आहे त हिन ॿी नमाज़ जी नियत करे वरिती। ईअं कंदे कंदे हिन लॻभॻि 100 रकातूं नमाज़ पढ़ी वरितियूं। जॾहिं चोर थकिजी पियो ऐं वधीक नमाज़ पढ़ण जी हिमत न रहियसि त हुन सोचियो त शायदि हुन शख़्स जी अखि लॻी वई आहे, तंहिं करे मां चुपचाप ॿाहिरि निकिरी वञा। पर जीअं ई हू ॿाहिरि निकितो त उहो शख़्स जेको दीवार सां टेक लॻायूं वेठो हो सुजाॻ थी पियो ऐं डोड़ी वञी चोर जो हथु पकड़ियईं। हुन चयो त मां 2 कलाकनि खां तुंहिंजो इंतज़ारु करे रहियो आहियां त तूं कॾहिं नमाज़ ख़तम करी ऐं मां तोसां ॻाल्हायां, पर तूं चोरीअ निकिरणु लॻे। चोर डिॼंदे पुछो त आख़िर तव्हां 2 कलाकनि खां मुंहिंजो इंतज़ारु छो पिया करियो? तव्हांखे मूंसां कहिड़ो कमु आहे? हुन शख़्स चयो त ॻाल्हि इहा आहे त मां गाॾी हलाए रहियो हुउसि त मुंहिंजे गाॾीअ जा ब्रेक फेल थी विया। मूं उन वक़्तु बास बासी त जेकॾहिं अलाह पाक मूंखे हादसे खां बचाए वरितो त मां मस्जिद में वेंदुसि ऐं जेको बि मूंखे अलाह जो सभ खां नेक बानो ऐं सभ खां वधीक नमाज़ी मिलंदो मां खेसि तोहफ़े तौरु 50,000 ॾींदुसि। हुन वधीक चयो त अलाह जो शुक्र आहे जो मुंहिंजो हादसो न थियो ऐं मां मस्जिद में आयुसि त मूंखे तव्हां नज़र आया, तंहिं करे इहे पैसा वठो, तव्हां ई इन जा सभ खां वधीक हक़दार आहियो। इहो ॿुधी चोर मस्जिद में पंहिंजो मथो पकड़े वेही रहियो ऐं रोई चवण लॻो त या अल्लाह, मूं त सिर्फ़ु ॾेखाव जे लाइ नमाज़ पढ़ी हुई त जीअं कंहिंखे मूं ते शक न थिए त को मां चोर आहियां। जेकॾहिं सिर्फ़ु ॾेखाव जी नमाज़ ते तूं मूंखे एतिरो अता कयो आहे त जेकॾहिं मां सच्चीअ दिलि सां तुंहिंजी रज़ा जे लाइ नमाज़ पढ़ां हा त तूं मूंखे केतिरो न नवाज़ी हा। उन चोर सच्चीअ दिलि सां तौबह कई ऐं जेकी पैसा हुन दॿे मां कढिया हुआ ऐं जेकी उन शख़्स खेसि ॾिना हुआ उहे सभु जा सभु हुन मस्जिद जे दॿे में वापसि विझी छॾिया। दोस्तो सच आहे त जंहिंखे अल्लाह घुरे त हिक लम्हे जे अंदरि ई हुनखे सिधी राह ॾेखारे। अल्लाह साईं असां सभिनी ते पंहिंजो ख़ासि रहम फरमाए। आमीन।